लतीफ़ सरकार पोइ जॾहिं मिली आयो ख़्वाजा मोहम्मद ज़मा सां, उनखां पोइ लतीफ़ सरकार अक्सर ख़्वाजा मोहम्मद ज़मा खे यादि करे इहो बैत पढ़ंदो हुयो। जॾहिं बि केरु खां पुछंदो हो ख़्वाजा साहिब जे बारे में, ऐं जेको सॼी तब्दीली ऐं जेको चुपचाप थी वई हली, तॾहिं पाण खे इहो बैत ॿुधाईंदा त सेमूं ॾिठा ॿार जनी ॾिठो पीढ़ीअ खे, सेमूं ॾिठा ॿार जनी ॾिठो पीढ़ीअ खे, तनी संदी का करे न सघां ॻाल्हि। माना तारीफ़ जो अंदाज़ ॾिसो छो, माना पीढ़ी अञा को ॿियो आहे, माना पीढ़ी ॼण त को तसवर आहे, पीढ़ी ॼण त को हिकिड़ो ख़्वाबु आहे, पीढ़ी ॼण त हिकिड़ो ख़्यालु आहे, ॼण त हिकिड़ो नज़रियो आहे हिकिड़ो, माना ॼण त उहो हुन माण्हू ॾिठो आहे। सेमूं ॾिठा ॿार जनी ॾिठो पीढ़ीअ खे, तनी संदी का करे न सघां ॻाल्हि। माना त अहिड़ो को ॿियो आहे ई कोन, को लफ़्ज़ कोन था मिलनि त अहिड़ो को माण्हू जिन सां मिली आयो आहियां, जिन जो दीदार करे आयो आहियां।